चवंदा आहिनि त तालीम इंसान जी टीं अखि आहे। तालीम लाइ गुरबत खे मात ॾेई अॻिते वधंदड़ गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल रतोदरो में पढ़ंदड़ 9 दर्जे जी शागिर्दियाणी ज़ैनब ओशाक ज़ंगेजो सिंध जे ॿिनि शागिर्दियाणियुनि लाइ हिकु बहितरीन मिसाल बणिजी वई आहे। हिकु तरफ़ माली हालतनि सबबि होनहार शागिर्द तालीम छॾे घर वेही रहनि था त ॿिए पासे सिंध जा अहिड़ा किरदार जेके माशी हालतनि ऐं समाजी रवैयनि सां मुहाॾो अटकाए पूरे क़ौम खे उत्साह ॾियनि था। ज़ैनब ओशाक ज़ंगेजो पंहिंजे ॿिनि मासूम भाइरनि सां गॾु 7 किलोमीटर जो सफ़र मोटरसाइकिल ते तय करे स्कूल पहुचे थी। उन ई हवाले सां ज़ैनब ओशाक ज़ंगेजो सां पंहिंजा वीचार हिन असां नालो ज़ैनब आहे। असांजे वालिद साहब जो नालो आहे ओशाक अली। असां ॻोठ ज़ंगेज़ा खां ईंदा आहियूं जेको 7 किलोमीटर परे आहे। हिते ईंदा आहियूं उतां पंहिंजे ॻोठ मां। असां सां गॾु 6-5 भाइर भेनर बि आहिनि जेके असां सां गॾु मौजूदु वन स्कूल में पढ़ंदा आहिनि। को हिकिड़ो 2-3 1 क्लास में आहिनि, के 2 में आहिनि, हिकिड़ो 3 में आहे। अच्छा, तव्हां मोटरसाइकिल कंहिं सेखारियो? असांखे पंहिंजे अबू सेखारी। असां पहिरियां ॻोठ में साइकिल हलाईंदा हुआसीं। उन खां बाद में असांखे जॾहिं 5 दर्जा तालीम पंहिंजे ॻोठ में पूरी कईसीं त असांखे शौक़ु हुयो तालीम करण जो। इन जे करे मजबूरी ख़ातिर अबू असांजो अफोर्ड न पियो करे सघे किराए जा पैसा। असां 6 भेण भाइर 2000 महीनो किरायो पिया वठनि। उन जे करे असां पंहिंजी बाइक ते ईंदा आहियूं। असांखे पंहिंजे फुफड़ लतीफ़ ॾिनी हुई गाॾी, चयईं त भले तव्हां अगरि तालीम जो शौक़ु अथव त पढ़ियो। अॼु उन जी महिरबानी सां असांखे पंहिंजी बाइक आहे पर सफ़ा पुराणी आहे जेका रोज़ असांजो ख़र्च खाए थी। ऐं हुकूमत खे इहो असांजो अर्ज़ु आहे त असां सां का मदद कयो, असांजी हेल्प कयो त जीअं असां नई बाइक वठी सघूं या कुझु मतिलबु रोज़ असां इहा दग में बि पंधु करे था अचूं। असांजी गाॾी सफ़ा ख़राबु थी पए जीअं तालीम पिराए सघूं। जीअं त असां 9th क्लास में आहियूं त चऊं था मतिलबु वॾा थी करे बि अञा अॻिते बि पढ़ूं ऐं नंढा भेण भाइर खे बि सपोर्ट करे सघूं।